अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न अचे बराए महिरबानी उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ज़िंदगी हिकु मुर्ख, मज़ाहिया ऐं तंज़िया कहाणियुनि जो मजमूओ। कहाणीकार ग़ुलाम रसूल कलोड़ो, छपराईंदड़ इदारा आवाज़ अदब हैदराबाद सिंध, छापो पहिरियों नवंबर 1991 ईस्वी। कहाणी आहे ज़िंदगी हिकु मुर्ख। हर लेखक जी महबूबा अक्सर करे संदसि ख्वाबनि या तहरीरुनि में हूंदी आहे। उहो ई सबबु आहे जो हर ॿियो लेखक पंहिंजे ई लिखियल कहाणीअ में हीरो बणिजण जी कोशिशि कंदो आहे ऐं कहाणीअ जी हीरोइन खे पंहिंजी महबूबा सम्झणु लॻंदो आहे। हक़ीक़त में उहा संदसि ख़ुशफ़हमी हूंदी आहे। महबूबा कॾहिं बि ज़ाल या घरवारी थी कान सघंदी आहे जो महबूबा खे घर वणंदो ई न आहे ऐं घरवारीअ जी क़िस्मत में महबूबा बणिजणु ईअं नामुमकिन हूंदो आहे जीअं कंहिं नसीब जे हथ जे तरीअ मां नसीब जी लकीर जो ग़ाइबु हुजणु। महबूबा ऐं घरवारीअ में हिकु ॿियो बि फ़र्क़ु आहे। उहो ई त महबूबा नख़रनि करण जो फ़न ॼाणंदी आहे, जॾहिं त घरवारी झेड़नि झटनि में पंहिंजो को सानी कान रखे। महबूबा बेवफ़ा थी सघे थी, जॾहिं त घरवारी क़बर ताईं मुड़ुस जो साथ नथी छॾे। हिन जो साथ एतिरो त पको हूंदो आहे जो मुड़ुसु क़बर में रड़ियूं करण खां बि क़ासिर हूंदो आहे। घरवारी आख़िर घरवारी आहे। महबूबा जी हिन सां कहिड़ी मजाल। महबूबा सां शादी करे कान थी सघिजे, पर जे कजे त बि हूअ महबूबा मां फिरी हिकु ख़तरनाक ज़ाल थियो पवे। दुनिया गोल आहे। मुंहिंजे क़िस्मत में महबूबा न आहे, मुंहिंजे कर्मनि में घरवारी आहे जो मूंखे बि आख़िर कंहिं घर जे छत हेठि रहणो आहे। घरवारीअ जो घर ते हमेशह खां तसलुत पियो आहे, तंहिं करे खेसि घरवारी या घर जी राणी चइबो आहे। सुबुह जा 7 थिया आहिनि। मुंहिंजी घरवारी वहीदा चांहि जो कोप खयो मथां बीठी आहे। उथ चांहि पीउ, ऑफिस न वञिणो अथई छा? हिन जे निड़ीअ मां आवाज़ु हिकु पुराणे गठल रिकॉर्ड जियां पियो निकिरे। ख़बर न आहे हिन जो आवाज़ु वाक़ई अहिड़ो आहे या कुझु अरसे खां मुंहिंजे पसंदि जो मयारु ऊचो थी वियो आहे, या मुमकिन आहे मुंहिंजे ॿुधण जी अहलियत में कुझु फ़नी ख़राबी पैदा थी पई आहे। हिकु ॾाहे जो चवणु आहे त ॾींहुं राति हिकु ई शकिल ॾिसण खां पोइ माण्हू हिक ॿिए खां बेज़ार थियो पवे। उहो ई सबबु आहे जो ज़ालनि ऐं मुड़ुसनि जी अक्सरियत हिक ॿिए खां बेज़ार हूंदी आहे। उन बेज़ारीअ खे इंतिहा ताईं पहुचाइण लाइ ॿिन्ही धुरियुनि जी ससु ऐं सहुरे जी ख़िदमतुनि खे नज़रअंदाज़ करणु बहरहाल हिकु ज़्यादतीअ जहिड़ी ॻाल्हि थींदी। हेठियनि सबबनि करे असां ॿई हिक ॿिए मां बेज़ार हूंदा आहियूं। असां ॿई याने मां ऐं मुंहिंजी घरवारी वहीदा। असां ॾींहुं राति 24 कलाकनि मां 28 कलाक हिक ॿिए जी शकिल ॾिसंदा रहंदा आहियूं। हिक ॿिए जी शकिल ॾिसण लाइ मजबूर हूंदा आहियूं। उनजो उहो मतिलबु हरगिज़ न सम्झणु घुरिजे त हिन साइंसी दौर में ॾींहुं राति 28 कलाकनि जा थी विया आहिनि, पर हक़ीक़त में उहे 24 कलाक असां ॿिन्हिनि खे 28 कलाकनि जे बराबरि लॻंदा आहिनि ऐं उहे 28 कलाकनि वारा ॾींहं हूंदा आहिनि ऑफिस खां मोकल वारा ॾींहं। बेज़ारीअ विचां अखियूं ज़ोरीअ पटियां थो, शायदि बिस्तरे छॾण ते दिलि नथी थिए। सबबु थधिड़ी थधिड़ी हीर जो हलणु, घर जे ॿाहिरां कंहिं वण ते कोयल जी कूकू। सुबुह जो माहौल हूअं बि रोमांटिक हूंदो आहे, पर जे रोमांटिक न बि हुजे त बि बिस्तरो छॾे ऑफिस वञण का शराफ़त थोरो ई आहे। वहीदा वरी चयो ते उथ बिस्तरो छॾ चांहि पीउ। चांहि बिस्तरे ते नथी मिली सघे। मां चंडाइप वारे अंदाज़ में उॿासियूं ॾींदे चवां थो। बेडटीअ जो त उहो ई मतिलबु हूंदो आहे। जी न, वहीदा वराणे थी। बेडटी जो मतिलबु आहे, बेडटी जो मतिलबु उहो न आहे त चांहि खे बिस्तरे जे मथां हारिजे, पर ही उहा चांहि आहे जेका बिस्तरे मां उथण सां पीबी आहे। केतिरा ई दफ़ा कोशिशि कई अथमि त हिकु सुठी ऐं ज़िमेदार शहरीअ जियां वक़्त ते उथां ऐं वक़्त सां ऑफिस पहुचां, पर हिते त पूरो मुआशिरो ई बग़ैर टाइम टेबल जे पियो हले। पोइ वक़्त जो कहिड़ो क़दुरु। बसि मूंखे तव्हांखे ऐं सभिनी जे गाॾे खे को ॿियो पियो हलाए। हूअं के गाॾियूं ऑटोमेटिक बि थींदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो ऑफिस खां मोकल हूंदी आहे, उन ॾींहुं सुबुह जो सही वक़्त ते अखि खुलंदी आहे ऐं बावजूदि कोशिशि जे बि निंड न ईंदी आहे। ईअं छो थो थिए? नफ़्सियात जा माहिर उनखे नफ़्सियाती असरु चवनि था, पर हक़ीक़त में उहो हिकु नफ़्सियाती ख़ौफ़ हूंदो आहे। उन जिन जो जेको हिकु ख़तरनाक शकिल बणायो बास जे सूरत में ऑफिस जे हिकु फिरणी गिरणी कुर्सीअ ते वेठल हूंदो आहे। बिस्तरे तां उथी चांहि पीअण लॻा थो। चांहि जी पहिरीं चुस्की भरींदे ई मूड ऑन थियण जे बजाए ऑफ थी थो वञे। हीअ चांहि आहे या जोशांदो? मां शकिल खे मुनासिब हद ताईं बुछड़ो बणाईंदे चयो। मूं त चांहि ठाही आहे,
पोइ चांहि जे बजाए जेकॾहिं तोखे उहो दवा जो मिक्सचर थो लॻे त उन में मुंहिंजो कहिड़ो क़सूरु। वहीदा कुझु लापरवाहीअ वारे अंदाज़ में वराणे थी। हिन मां त धुएं जी धप पई अचे, मां ज़रे घटि फ़रियाद कयां थो। ज़ाहिर आहे जेका चांहि काठियुनि ते ठहंदी उन मां धुएं जी धप ईंदी। इवनिंग इन पेरिस जी ख़ुशबू त कान ईंदी। घर में गैस जो मौजूदु आहे, घर में गैस जे बजाए सुञ मौजूदु आहे। महीने जूं पोयूं तारीख़ूं हुअण सबबि असांजा ॾुखिया ॾींहं शुरू थी चुका आहिनि। वहीदा हिकु बुनियादी मुक़रर वांगुरु ज़ुबान मां डायलॉग अदा करे थी। चांहि जा ॿ ढुक ज़ोर सां निड़ीअ में पेटे ऑफिस वञण जी तयारी कयां थो। उन विच में वहीदा हिकु ज़िमेदार ज़ाल जी उबतियूं सुबतियूं ॿुधाए थी, कुझु धमकियूं ॾिए थी, कुझु नसीहतूं करे थी। मां हिकु शरीफ़, ॿियनि लफ़्ज़नि में काइर मुड़ुस जी उहे समूरियूं ॻाल्हियूं ॿुधी मुश्कण जी कोशिशि कयां थो। मूंखे थोरो मुश्कंदे ॾिसी वहीदा कावड़िजी पवे थी। तूं मुंहिंजी ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾियण बजाए मुश्की पियो। मुश्कण त पंहिंजी जाइ ते, मां तुंहिंजे अॻियां सुकून सां रोई बि नथो सघां। छा मतिलबु? भाई साफ़ ज़ाहिर आहे मर्दनि जो कमु मुश्कण या खिलणु हूंदो आहे, हू औरतुनि वांगुरु रोई कोन ॼाणनि। मां मुकमिल वज़ाहत कंदे चवां थो, अच्छा त मूं ते तंज़ पियो करीं? तंज़ ऐं तनक़ीद ते त असां वटि हूअं ई पाबंदी आहे, सो मुंहिंजी कहिड़ी मजाल जो तंज़ कयां। आख़िर मूंखे बि हिते हिन घर में रहणो आहे। बसि मुंहिंजी हिकु गुज़ारिश आहे, हा कर तक़रीर। जॾहिं मां ऑफिस वञा त महिरबानी फ़रमाए मुश्की अलविदा कंदी कर। मुश्की अलविदा कंदी कर छो? वहीदा कुझु कावड़ ऐं कुझु ख़ुशीअ वारी गाॾियुड़ जज़्बे विचां पुछे थी। ॾिस न, मां खेसि सम्झाणीअ वारे अंदाज़ में चवां थो, तुंहिंजे मौजूदगीअ में मुंहिंजी ज़िंदगी त अॻु मुख़्तसिर थी वई आहे। सो ज़िंदगीअ खे कुझु वुसअत बख़्शण लाइ ज़रूरी आहे त असां ॿिन्हिनि जे चपनि ते कुझु न कुझु मुश्क ज़रूरु हुजे। कीअं? वहीदा वाक़ई मुश्की पवे थी। मूंखे हिन जी मुश्क बि ख़तरनाक लॻे थी ऐं चवणु लॻे थी, कमाल आहे, अॼु तुंहिंजे वाता कुझु अजीब ॻाल्हियूं पई ॿुधां। ग़रीब माण्हू ॻाल्हियूं अजीब कंदो आहे, उन करे ई हू अजीब ऐं ग़रीब सरबो आहे। मां वराणियां थो। उन ते वहीदा चवे थी, पहिरियां ई चवंदो हुए त मुंहिंजे अचण सां तुंहिंजी ज़िंदगी तवील थी वई आहे ऐं हाणे चवीं पियो त मुंहिंजे मौजूदगीअ में तुंहिंजी ज़िंदगी मुख़्तसिर थी वई आहे। आख़िर मां तुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि ते एतबार कयां? ओ चवीं त सच थी। शायदि मां तकड़ में कुझु ग़लति ॻाल्हायो आहियां या ज़रूरत खां वधीक ॻाल्हायो आहियां। ख़ैर चङो, मां हाणे ऑफिस हलां थो। ईअं चई मां तेज़ीअ सां घर खां ॿाहिरि निकिरी अचां थो ऐं वहीदा बदस्तूर कावड़ विचां मूंखे घूरींदी रहे थी। घर खां ॿाहिरि निकिरां थो, ड्राइवर गाॾीअ जे दर ते बीठो आहे। मूंखे ॾिसी अटेंशन थिए थो ऐं मशीनी अंदाज़ में वरी अदब सां सलाम करे थो। मां बि हिकु ख़ासि अंदाज़ सां कंध खे झटको ॾियां थो। ड्राइवर ख़ुशि त हिन सभ खां पहिरियां ई साहब खे सलाम करे पंहिंजूं मार्कूं वधायूं ऐं मां ख़ुशि त मूं पारे नाकारे माण्हूअ खे जेको कंहिं कबाड़ीअ जे दुकान ते रखण जे लाइक़ु हुजे तंहिंखे बि कोई अदब सां सलाम करे सघे थो। हक़ीक़त में असां ॿिन्हिनि जी ख़ुशफ़हमी हुई, मुंहिंजी बि त ड्राइवर जी बि। असां ईअं ई ज़िंदगीअ जो हिकु वॾो हिसो ख़ुशफ़हमीअ में गुज़ारे छॾींदा आहियूं। गाॾी आहिस्ता आहिस्ता ऑफिस ॾांहुं रवानी थिए थी। गाॾी पुराणी आहे, हलण वक़्तु हुन जी मुख़्तलिफ़ हिसनि जे खड़कण सां हिकु अजीब क़िस्म जो म्यूज़िक पैदा थिए थो। म्यूज़िक पैदा थियण जो सबबु मूंखे मालूम आहे या मुंहिंजे ड्राइवर खे। पहिरियां ई जॾहिं गाॾीअ उहो म्यूज़िक ॾियणु शुरू कयो हो त असांखे उन ते सख़्तु कावड़ ईंदी हुई। हाणे जेकॾहिं कुझु वक़्त लाइ उहो म्यूज़िक न ॿुधंदा आहियूं त पंहिंजे कननि जी सिहत ते शक थियणु लॻंदो आहे। एतिरे में हिकु ॿियो साहबु नई मॉडल जी गाॾीअ में हिकु ख़ूबसूरत मुखड़े खे फ्रंट सीट ते विहारियो असांजे पासे खां ड्राइव कंदे हले थो। ख़ूबसूरत मुखड़े में हिकु ज़बरदस्त कशिश आहे, उहो वाक़ई हसीन आहे। या सारो हुस्न मुंहिंजी शिकारी क़िस्म जी अखियुनि में आहे या मुंहिंजो सुबुह सां ई दिमाग़ु ख़राबु थियो आहे, अलाए जे। उहा परी पे करे हींअर मुश्की रही आहे। संदसि गुलाबी चप नारंगीअ फार जियां पिया लॻनि ऐं हवा जे झूटनि सां हुन जा खुलियल वार हेॾे होॾे सरगोशी पिया कनि। जेकॾहिं गाॾी वठिजे त नए मॉडल जी ऐं उन में सवारी कंदड़ माण्हू बि ख़ूबसूरत हुअणु घुरिजे। उहे ॿई शयूं हिक ॿिए लाइ लाज़िम मलज़ूम आहिनि। ॿीअ सूरत में गाॾी वठणु अजायो आहे ऐं उन में डेक लॻाइणु पैसे जो ज़ियान। उहो सोचे मूंखे पाण ते ऐं पंहिंजी गाॾीअ ते पहिरियां ई रहम अचे थो ऐं पोइ कावड़। उहा परी पे करे हींअर कंहिं ॻाल्हि हितां मुश्की रही आहे या खिले पई। खिलण सां संदसि
ॿई गुलाबी चप हिक ॿिए खां जुदा थी रहिया आहिनि ऐं अंदरां ज़ाहिर पिया थियनि संदसि सन्हड़ा ऐं मोतीअ जहिड़ा ॾंद। हिन जे खिलण जो अंदाज़ केॾो न गज़बनाक आहे। सचपचु जेकॾहिं चप सन्हड़ा ऐं गुलाबी हुजनि, ॾंद मोतीअ जा दाणा, त अहिड़े माण्हू खे खिलण ऐं टहिक ॾियण जो क़ानूनी ऐं इख़्लाक़ी हक़ु आहे। उन अमल सां न सिर्फ़ु खिलण वारो ख़ुशि थिए थो, पर उनखे ॾिसण वारो पिणु लुत्फ़ अंदोज़ थींदो आहे। हलंदे हलंदे उहा नई मॉडल वारी गाॾी तेज़ीअ सां असां खां अॻिते निकिरी वञे थी ऐं उन सां गॾु उहो ख़ूबसूरत मुखड़ो बि मुंहिंजे अखियुनि अॻियां ग़ाइबु थियो वञे थो। बिल्कुलु ईअं ॼणु कंहिं सिनेमा जे स्क्रीन तां को दिलकश मंज़र ग़ाइबु थी वियो हुजे। ज़िंदगीअ जे तवील सफ़र में ईअं के प्यारा माण्हू असांखे अध में रोले पाण ख़बर न आहे केॾांहुं ग़ाइबु थी वेंदा आहिनि। गाॾी आहिस्ते आहिस्ते ऑफिस ॾांहुं वधी रही आहे। रस्ते ते मुंहिंजी नज़र आलू पकोड़ाईअ ते पवे थी। उहो वॾे ख़ुशगवार मूड में पकोड़ा पियो तरे। संदसि घरवारी पकोड़नि जे थाल जे पुठियां वेठी आहे ऐं आलूअ सां मिठियूं मिठियूं ऐं पकोड़नि जा मसालेदार ॻाल्हियूं पई करे। ॿिन्हिनि जी उमिरि 50 सालनि खां बि मथे आहे। खेनि को औलाद कोन्हे, पर ज़िंदगीअ जे इम्तिहान खे हू निहायत कामयाबीअ सां पास कयो पिया अचनि। थोरियूं घुरिजूं, थोरियूं तमन्नाऊं, हथ जो पोरियो, महदूद आमदनी, पर हराम खां पाक। हिननि जी सिहत बि क़ाबिल रश्क आहे। हींअर मां पंहिंजी भेट आलमूअ सां कयां थो। आलमूअ जे मुक़ाबले में ज़िंदगीअ मूंखे घणो कुझु ॾिनो आहे। मां हिकु सुठे उहिदे ते लॻल आहियां। आलमूअ खां सुठो खावां थो, सुठो पायां थो। आलमूअ जे झूपड़ियुनि मां घर खां मुंहिंजो घरु काफ़ी सुठो आहे। मुंहिंजी मारामारीअ वारी आमदनी आलमूअ खां वधीक, पर पोइ बि मां ख़ुशि न आहियां। मुंहिंजे मुंहं तां उहा मुर्क ग़ाइबु आहे, जेका मुर्क आलमूअ जे मुख ते सदाईं नूर पखेड़ींदी रहंदी आहे। मूं वटि आलमूअ जहिड़ा टहक ई कोन्हनि जेके बेअख़्तियार हिन जे वात मां ॿाहिरि निकिरंदा आहिनि। मां जेकॾहिं मुरकंदो आहियां त उन में मिलावट हूंदी आहे। मुंहिंजा टहक खोखला हूंदा आहिनि। इजो हीअ आलमूअ जी घरवारीअ खेसि का मज़ेदार ॻाल्हि पे ॿुधाई, उन ते ॿई वॾा वॾा टहक पिया ॾियनि। ईअं थो मालूम थिए ॼणु हू सारी उमिरि खिलंदा रहिया आहिनि ऐं खिलंदे ई हिन दुनिया खे अलविदा कंदा। कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां, काश मां आलमू हुजां। आलमूअ वांगुरु रस्ते जे कंहिं कुंड में पकोड़ा वेही विकिणा ऐं मुंहिंजी घरवारी आलमूअ जी ज़ाल जीअं मुंहिंजे भर में वेही मिठियूं मिठियूं ऐं मसालेदार ॻाल्हियूं करे हा। ज़िंदगी केॾी न दिलकश ऐं रंगीन हुजे हा। कंहिं सच चयो आहे त ज़िंदगी नालो आहे हिकु मुर्क जो, ज़िंदगी नालो आहे हिकु टहक जो।